जेकबाबाद डिस्ट्रिक्ट बार जी सालियानो इलेक्शन में ज़ोरदार मुक़ाबलो थियो, जंहिंमें अलशहबाज़ पैनल ऐं दम दस्तगीर पैनल अक्सरियत सां खटियो। अलशहबाज़ पैनल जो सदर मुज़फ़्फ़र ख़ान रिंड सदर मुक़रर थियो, जो खटे आयलनि में एडवोकेट मीर तारिक हुसैन फ़हीम डिस्ट्रिक्ट बार जे उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया ऐं हारायल दोस्तनि जी बि दिलि मायूस न कई, उन्हनि खे बि हार पाराया। खटण हाराइण मुक़दर जो हिस्सो आहे। इंसान जो हर वक़्तु इंसाननि सां इख़्लाक़ बरक़रार हुजे। वकील तारिक हुसैन चयो त जंहिंसां बि बीठासीं सरेआम बीठासीं। जेके दोस्त वोटनि लाइ लड़ी आया, दिलि खोले उन्हनि जो आदर भाव कयोसीं। दिलि खोले बीठासीं। खेसि डिस्ट्रिक्ट बार जा सभु वकील दोस्त असांजा ई साथी आहिनि। खेसि उमेद आहे त असां सभु वकीलनि में ईअं ई हिक ॿिए सां मुल्क सजायल बिना के नफ़रत जे हिक ॿिए सां मिलंदासीं, हिक ॿिए खे भाईचारी अमन जो दर्स ॾींदासीं, के मज़लूम ॾुखारे जे कम ईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं